जी नाज़रीन, न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में माया ठारू शमा डीएम सुमरो। नाज़रीन अचो त तव्हांखे ॾेखारियूं था त ओडनि जी किरत ऐं ओड जेको ओड का कोट ठाहिनि था, जॻहियूं ठाहिनि था, भितियूं ठाहिनि था। हिन जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में हिन जी रवाज जेको आहे घटिजंदो पियो वञे ऐं पकियूं सिरूं ऐं जिथे जेको आहे सो पकियूं जॻहियूं ठहनि थियूं, सीसी ते जॻहियूं ठहनि थियूं, आरसीसी जूं जॻहियूं ठहनि थियूं ऐं उन जॻह ते जिथे भठा जेको आहे सो वॾे पैमाने ते कमु कनि पिया ऐं भठनि जूं सिरूं जेके आहिनि उहे कमु जेको आहे सो हले पियो, ब्लाकनि जा कम जिथे हलनि था उते ओडनि जी किरत जेकी आहे, ओडनि जो जेको कबीलो आहे उहो जेको आहे हींअर किथे पहुतो आहे ऐं किथे किथे ओड कमु कनि था पिया। ओडनि जी किरत कीअं आहे माथरीअ जे क़दीम रहाकुनि मंझां हिकु नस्ल आहे जेके सदन जे दज़ में अॼु बि पंहिंजे वजूद जी ॻोल्हा लाइ सरगर्दान नज़र अचे थो। मुहक़िक़नि जे ख़्याल मुताबिक़ ओड दरावड़ नस्ल जा माण्हू आहिनि जिन जे वजूद जी सभ्यता मोहनजो दड़ो ऐं हड़प्पा मां बि मिली आहे। ओड लफ़्ज़ जी मायना जी बुनियादी किरत मिटीअ मां घर जोड़ण आहे। इहा ॿी ॻाल्हि या बदकिस्मती जो सॼे जहान लाइ घर जोड़ींदड़ पंहिंजनि घरनि खां महरूम खाना बदोशीअ जी ज़िंदगी गुज़ारनि पिया। खाना बदोश कबीले जा इहे माण्हू जिन लाइ मशहूर आहे त ही उहे इंसान आहिनि जिन जो दुनिया में को बि घर नाहे ऐं साॻे वक़्तु सॼी दुनिया हिननि जो घर आहे। हिंदुस्तान जी रियासत उड़ीसा खे ओडनि जो असुल देश सॾनि था। उन लाइ जो उड़ीसा जी मायना ई ओडनि जो देश आहे, पर साॻे वक़्तु किन आलमनि जे ख़्याल मूजिबि ही माण्हू सिंधु सभ्यता जा उहे लोक आहिनि जेके वक़्तु ब वक़्तु दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं हिजरत कंदा रहिया हुआ। ओड दरअसल ही क़दीम मुअन जे दड़े जा क़दीम रवासी आहिनि। पोइ जॾहिं मुअन जो दड़ो किन सबबनि जे करे फिटो त ही हलिया विया इंडिया जे हिकिड़े सूबे में ओडिशा, जेका हक़ीक़त में ओडनि जे नाले सां आहे। पोइ वरी जीअं दुनिया थोरी तरक़ी कई, जंगी क़िला ठहणु शुरू थिया, माण्हुनि घर ठाहिणु शुरू कया, पोइ ही माण्हू सॼी सिंध पंजाब पर राजपूताना जैसलमेर हिते फैलिजी विया ऐं पंहिंजी किरत कंदा रहिया। हिन वक़्तु ओडनि जी जेकी किरत आहे हिन जदीद ऐं टेक्नोलॉजी जे दौर में उहा ख़तमु थींदी पई वञे। उन्हनि जी रहणी करणी हींअर साॻी बची आहे, उथणु वेहणु या हुननि जो कमुकार कीअं था ॾिसो हुनखे? साईं दरअसल जेको आहे 1980 खां पोइ ओडनि जो धंधो घटि थींदो हुयो ऐं अॾावतूं शहरनि जूं ॻोठनि जूं तब्दील थींदियूं वियूं, ओडनि जो कमु घटिबो हुयो। हिते असांजे इलाइक़े में ओड ज़्यादा में ज़्यादा आबाद आहे मञुठ में। पोइ इहे वरी वॾनि शहरनि जे तरफ़ हलिया विया ऐं वेंदे न्यू दिल्लीअ ताणी ही आबादनि, उते ठीकु ठाक हिननि जी तालीम आहे ऐं सुठो टाइम पिया उते बि कढनि। हिते बि जेके आहिनि से हींअर सिविल सर्विस में शुमार थियनि था ऐं ॿिया कारोबार कनि था। हाणे अॻी शइ ख़तमु थी वई आहे। ओड जेको आहे हिकु सिंध जो पुराणो क़दीम जेको आहे कबीलो आहे ऐं ही दरिया जे कप ते रहंदड़ कबीलो आहे सिंधु माथरीअ ते ऐं तक़रीबन हिन जो जेको नस्ल आहे उहो नस्ल जेको दरावड़ नस्ल आहे ऐं असां काफ़ी शयूं इहे ॾिठियूं आहिनि त हिन जो जेको कमुकार आहे उहो आहे कोट ऐं उन्हनि जो वॾा इमारतूं जेके आहिनि ऐं कचूं चीकी मिटीअ जूं उहे हिन जो किरत आहे ऐं तमामु क़दीम तव्हां ॾिसंदो त बंभोर जा दड़ा ऐं मुख़्तलिफ़ ॿिए तव्हां ॾिसंदो असांजा जेके कचा ठहियल आहिनि उन्हनि कचनि में ओडनि जो वॾो हथु आहे ऐं क़दीम असांजे सिंधु माथरीअ जी क़दीम क़दीम कबीलो आहे। ओड लफ़्ज़ असुल संस्कृत ज़बान जो लफ़्ज़ आहे ओड
उनजी माना आहे ठाहिणु अॾणु त ही जेका असां वटि ओड आहिनि उहे वेचारा हिन जे करे थो चवां त ग़रीब पोरियत आहिनि असांजे लाइ मोहतरम आहिनि असांखे उन्हनि जे लाइ एतिराम आहे हर पोरियत जो वॾो शान आहे अलकासिब हबीबुल्ला पोरियत अलाह जो दोस्त आहे ओड जेकी अॾावत था कनि निज मिटीअ जी ऐं अॻे वक़्त में त तव्हां ॾिठो हूंदो घर बि ओड ठाहींदा हुआ भितियूं कोट ऐं उहे एॾा मज़बूत एॾी सचाईअ सां जंहिंखे मिटीअ खे गुॾींदा हुआ ऐं उन में हिकिड़ो एॾी महिनत कंदा हुआ जो सदियुनि जा कोट अञा ताईं बीठा आहिनि यूरोप में जिप्सन लाइ पिणु इहो चयो वेंदो आहे त उहे बि असुल सिंध जा ओड ऐं ॿिया खाना बदोश कबीला आहिनि जेके सिंध में अरबन जी फतेह खां पोइ वापसीअ में उन्हनि सां गॾु ओभर यूरोप में पहुता ऐं उतां वरी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पखिड़िजी विया हिन वक़्तु बि यूरोप में जिप्सी वॾे अंग में आबाद आहिनि मेहरान जी वादीअ में रहंदड़ ओडनि जो मज़हब इस्लाम ऐं हिंदू मत रहियो आहे साॻी तरह हिकु वॾे कबीले जियां ही बि नुखनि में विरहायल मिलनि था राजपूत आहियूं इन खां पोइ पाड़ा असांजा अलॻि आहिनि पाड़नि जे मुताबिक़ के ॾेवात आहिनि के कलिया आहिनि के गड़गट आहिनि के माना गूंडी आहिनि माना अहिड़े बेरोका आहिनि मजोका आहिनि माना घणे वग़ैरह जातूं बि आहिनि असांजी क़ौम में माना बाक़ी पाड़ो माना जीअं राजपूत सॼो के ठाकुर राजपूत हूंदा आहिनि अहिड़े हिसाब सां हूंदा आहिनि माना जातूं ई आहिनि असां में ओड जेतोणीकि पाण दरावड़ नस्ल सां तालुक़ रखनि था पर हुननि जी ॿोली इंडो आर्यन या इंडो यूरोपियन ख़ानदान सां तालुक़ रखे थी जंहिंमें 80% खां मथे सिंधीअ जा लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि था जॾहिं त 20% बाक़ी ॿोलियुनि जा लफ़्ज़ शामिल आहिनि ओड जिते ॿियनि लाइ त मिटीअ मां घर जोड़नि उनजे उबतड़ पाण सरनि जी तीलियुनि मां घर ठाहे रहनि था ओडनि जो जेको असली जेको धंधो आहे ऐं ओडनि जी जेकी किरत आहे उहा आहे भितियूं ऐं घर ठाहिणु छो त ओड लफ़्ज़ जी जेकी बुनियादी माना आहे उहा आहे अॾींदड़ ऐं हू क़दीम दौर खां वठी हू पंहिंजे किरत ऐं धंधे खे माना पंहिंजो क़ाइमु रखियो था अचनि पिया ऐं उहो पंहिंजो भितियूं ओडकियूं ठाहे ऐं वक़्त सां गॾु हालात सां गॾु माण्हू पकियूं जेके जॻहियूं ठाहिनि था हुननि जे धंधे खे माना हींअर धकु रसियो आहे ॾाढो ऐं हू खाना बदोश वारी ज़िंदगीअ वांगुरु माना गुज़ारो कंदा कॾहिं हुत त कॾहिं हुत जिथे कमु लॻो हू उते वञी माना पंहिंजे कम धंधे सां वञी वेहंदा हुया ऐं ख़ासि तौर ते जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उते वञी हू माना पंहिंजो गुज़ारो कंदा रहंदा हुया ऐं हुननि जो जेको रहणी करणी वारो सिस्टम आहे हू छन ठाहींदा जेके सरनि जूं जेके तीलियूं हूंदियूं आहिनि उन सरनि जी तीलियुनि मां पंहिंजो हू पंहिंजा छन ठाहींदा ऐं जेके पन हूंदी आहे पन मां बि पंहिंजो छन ठाहींदा उन छन खे माना उन्हनि जी ॿोलीअ में माना सरकी चयो वेंदो आहे हू सरकी पंहिंजे उन ॿोली में चवंदा आहिनि हू पन जी जेकी पंहिंजो छन हूंदो आहे पन हिकिड़ो पंहिंजो सर जो क़िस्म हूंदो आहे उन पन मां जेको ठाहींदा आहिनि उहो थोरो घटि मज़बूत हूंदो आहे बाक़ी जेको सर मां ठाहींदा आहिनि सर जी तीली उहा हल्की बि हूंदी आहे ऐं उहो मज़बूत बि हूंदी आहे उहो मींहं या झुड़ी खां फुड़ी खां उहो महफ़ूज़ हूंदा आहिनि सिंधीअ में हिकु चवणी मशहूर आहे त ओड त गॾह सां यानी जिते ओड हूंदा उते गॾहनि जो हुजणु लाज़मी आहे ॿियनि लफ़्ज़नि में गॾह ओडनि जो साथी जानवर आहे उन लाइ त ओडनि जी मोहबत में मुब्तला कच्छ जो राजा लाखो फुलाणीअ लाइ मशहूर आहे त हू गॾह ते सवारी कंदो हो लाखो फुलाणी ओडनि जे इश्क में एॾो त रंगजी चुको हो जेकी हुननि जी रिवायती सवारी आहे जेको हुन ते हू कारोबार कंदा आहिनि गॾु हू पंहिंजो सॼो ऐश इशरत छॾे हर शइ छॾे एॾो त हुन जे इश्क में महू थी वियो जो हू गॾह ते सवारी करणु लॻो ओडनि वटि पंहिंजे मिटी ढोइण लाइ गॾ जेके न उहे पालिया ऐं धारिया वेंदा आहिनि ऐं हुननि जो जेको पंहिंजो धंधो आहे हू गॾनि सां ई हूंदो आहे छो त उहो मिटी उन ते ढोए करे हू पंहिंजे दीवारूं ऐं कोट जेके आहिनि उहे ओडका अॾींदा आहिनि ऐं गॾ बि उन्हनि वटि पंहिंजे ख़ानदान जे हिसाब सां
जे हिसाब सां हूंदा आहिनि ऐं जेतिरा माना घटि पंहिंजो उन्हनि जो ख़ानदान हूंदो आहे, भाती घटि हूंदा आहिनि त उन्हनि वटि 6 खां 8 गॾ हूंदा आहिनि ऐं जेकर कबीलो पंहिंजो उन्हनि जो ख़ानदान वॾो आहे, भाती घणा आहिनि मर्द ऐं औरतूं, त पोइ हू जेको आहे गॾ वधीक तादाद में 10 खां 12 गॾ, छो त हुननि जो जेको धंधो आहे ई माना गॾ सां हू पाण मिटी जेकी ॻोहे पंहिंजो खॾूं हणी खाटियूं खणी गॾनि ते रखी करे उन्हनि ते ढोए करे पंहिंजो कोट ॾींदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हू पंहिंजो गॾनि खे कमज़ोर थियण बि न ॾींदा आहिनि, जे लांझो न थिए गॾ उन जे लाइ हू दाणो वठंदा आहिनि, पंहिंजो सारियूं वठंदा आहिनि, कटी वठंदा आहिनि, हू उन्हनि जा पंहिंजा कटा भरे ऐं हू रखी छॾींदा आहिनि, हुननि जो ओतिरो माना ख़्यालु कंदा आहिनि। दुनिया जे क़दीम कबीले जियां ओॾनि में अॼु बि मादराणी काफ़ी आसार मिलनि था, जहिड़ी रेत कमाइण ऐं मिटी ढोइण में औरतूं बि मर्दनि सां गॾु कुल्हो कुल्हे सां मिलाए कमु कनि थियूं। खाटरी जो कमु हुजे या भितिन जोड़ण जो, ॿिन्ही में औरतूं मर्दनि सां गॾु बीठल नज़र ईंदियूं। माना कीअं था ॻोल्हियो तव्हां, हीअ माना कीअं क़िस्म कहिड़े क़िस्म सां माना ठहंदी आहे? ठहंदी मर्द माण्हू ठाहींदो आहे, कोडर सां उथलाईंदो आहे, गुॾंदो आहे, पोइ वरी गुॾे पुसाईंदो आहे, पुसाए वरी सुबुह जो पाणी धाणी ॾेई वरी उथलाईंदा आहिनि। अच्छा, हा। पोइ हिन कम खे तव्हां कीअं था ॾिसो? हिन कम में आहे तव्हां रोज़गार मिले थो, रोज़ी बचे थी? बसि पेट गुज़र मस्तु थो थिए, केॾी महिल आहे केॾी महिल कोन्हे, केॾी महिल कीअं केॾी महिल कीअं। न पोइ तव्हां माना ज़ाल मुड़ुस केतिरो माना ॾींहं में भित दीवार ठाहे वेंदा आहियो? 30-40 फुट था करे वेंदा आहियूं, 50 फुट खनि। अच्छा, पोइ घणी मज़ूरी तव्हांखे मिलंदी आहे? बसि पोइ 300 थियनि था बसि ॿिन्हिनि जा। हा, 300। ओॾनि जे माना तव्हां ॾिसंदव त रहणी करणीअ में त हू उन्हनि जूं औरतूं जेके आहिनि फैसलनि में बि हुननि सां गॾु वेहंदियूं आहिनि ऐं उते तव्हां माना उहो न करे सघंदव त जज न करे सघंदव त हिननि में माना मर्द जो ऐं औरत जो तस्वुरु, छो त उन्हनि सां गॾु फैसले में थी विया आहिनि। उन खां पोइ हू जेके खाटी खणंदा आहिनि, जेकी मिटी जेकी ॻोहण लाइ जेकी ओॾको कोट खजंदो आहे, उहे जेके खाटी खजंदियूं आहिनि, वॾा खॾा लॻंदा आहिनि ज़मीन जे, त उहे औरतूं ई माना उहे खॾा हणंदियूं आहिनि। जेके मर्द हूंदा आहिनि उहे गॾनि सां गॾु वञी उहे मिटीअ जी जेकी आहे उहा दीवार ठाहींदा आहिनि। हू जेको सॼो कमु कंदी आहे उहा औरत कंदी आहे, जेके खाटीअ वारो जेको कमु आहे। करे चई सघिजे थो त ओॾनि वटि अॼु बि मादराणो या जेको चइजे औरताणो समाज कंहिं न कंहिं माना सूरत में हो मौजूदु आहे। बहराड़ीअ में समूरियूं कचियूं जायूं, माल जा वाड़ा, पन्हा ऐं 4 दीवारी जा कोठ ओॾका ॾिसण में ईंदा। तव्हांखे इहो ॿुधी ताजुब थींदो त केतिरनि पकिन ऐं कचिन सिरनि जी जायुनि जी पीढ़ यानी चरीअ खां वठी 1-2 बार मथे ओॾकी भित जा ॾिनल हूंदा आहिनि। उन जा 2 सबब आहिनि। पहिरीं त जाइ जी पीढ़ मज़बूती ऐं ॿियो सबब त बहराड़ीअ में चोरी ऐं चकारीअ जो मर्ज़ आम आहे ऐं ओॾकी भित खे खाट सवलाईअ सां नथो लॻी सघे। मिटीअ ॻोहण खां वठी भित ठाहिण ताईं असांखे थोरो तरीक़ो ॿुधाईंदो तव्हां? ही पहिरियां भित गुॾींदा आहियूं, उन पोइ मार हिकु ॾींदा आहियूं, ॿी मार ॾींदा आहियूं, पोइ वरी गॾा गाॾे ते रखंदा आहियूं, पोइ वरी लाहींदा आहियूं, पोइ मथे हिकिड़ो अमरा चढ़ंदो आहे ऐं हिकिड़ो रोड कंदो आहे, हिकिड़ो ॾींदो आहे मथे। अच्छा, पोइ माना हीअ जेको तव्हां ठाहियो था भित ओॾकी, इहा ओॾकी भित जो दौर हिन दौर में किथे था सम्झो तव्हां? हींअर साईं माना को आहे कमु, सवन मां को न त न आहे, पकी शुरू थी वियूं आहिनि, सभु को पको कमु पियो कराए, माना ईअं माना को कमु आहे त आहे कोन कमु। अच्छा, तव्हांजा भला जेके वॾड़ा जेके आहिनि उहे बि ही कमु कंदा? हा, असां वॾा बि कमु कंदा। हींअर असांजा काफ़ी और सुधरी आहे, बसि को घर आहे जेको मूं जहिड़ो ई कमु करे पियो, बाक़ी माना काफ़ी सुधरी आहे। माना तक़रीबन ओॾको कमु माण्हू छॾे विया आहिनि? हा, छॾे विया ओॾको कमु। कंहिंखे नौकिरी मिलियूं आहिनि, ॿियो को कमकार कंदो हूंदो? हा, को मज़दूरी करे थो, को घोर करे थो, कंहिंखे नौकिरियूं आहिनि, बाक़ी माना जेको असां जहिड़ो कमु करे पियो। अच्छा, भला हिन में तव्हांखे माना घणो उजरो मिले थो? ही से आहे असांजे फुटनि पे आहे, ठीके ते बि आहे, फुटनि पे बि आहे। साईं खे चवां फुटनि पे 20 रुपया फुट खणंदा आहियूं, 15 रुपया फुट खणंदा आहियूं। इहा ॻाल्हि आहे। माना बचत तक़रीबन तारीख़ असांजी 4 भाती आहियूं, माण्हू 4 कमु कनि था, उन में 1000-1200 छुटंदा तारीख़। अच्छा, पोइ कीअं तव्हांजो गुज़र सफ़र थिए थो? बसि अला अंबा लॻा रब ॾियण वारो वाला ॾिए थो, गुज़र ॾुखियो सुखियो कयूं था, कुझु मज़दूरी कोन थिया, वॾी कमु न आहे त वरी मज़दूरी माण्हू करे थो। तव्हां ॿुधायो त ही जेके मिटीअ सां जेको तव्हां दीवार ठाहियो पिया, हेॾी सारी, इहा ॿिए कंहिंदी मिटी जा केतिरा क़िस्म हूंदा आहिनि? हिन में कहिड़ी मिटी कमु ईंदी आहे? साईं हिकिड़ी मिटी हूंदी आहे पहिरीं कलर वारी,
उहो असां ॿार माना गुॾे छॾींदा आहियूं मिटी पर उहा कलर वारी घटि माना इस्तेमालु कंदा आहियूं। मिटी हुजे चीकी हुजे कुझु लटासी हुजे उहा मिटी भली आहे, उन में कोट सुठो बीहंदो आहे ऐं अछो बि थींदो आहे, सुठो बि बीहंदो आहे। हींअर बसि इहो आहे 20 रुपए फुट ताईं पहुतो आहे। हा 1.5 फुट विकिरी 20 फुट ताईं पहुतो आहे। पोइ सॼे ॾींहुं ॾियूं था, कॾहिं 50 फुट कॾहिं 40 फुट। हा 2 दाल मुस ॾियूं था, पोइ हुन में 300-400 तारीख़ छुटे थी 8-10 भाती खाइणा रहूं। पोइ हाणे मिले शाम जो मिले पेट गुज़र मिली केॾी महिल आहे कोन। अच्छा भला हिन दौर में त हींअर ओडके कम जो रुझान ख़तमु थींदो थो वञे, पोइ तव्हांजो कीअं किथे ऑर्डर मिले थो कमकार जो? न कमकार ऑर्डर कोन मिले, पोइ वांदा हूंदा आहियूं। पोइ हाणे पेट बचा पालणा, पोइ वरी घोर धोर कंदा आहियूं, पोइ 200-300 बचंदा आहिनि। मिड़े पेट पालणो आहे, मिड़े बचनि खे। तव्हां हीअ दीवार ठाही आहे, हिन खे वरी तव्हां सपोर्ट पासनि में ॾिनी आहे हिननि जी ठुलनि जी, इन्हनि खे छा चइबो आहे? इन्हनि खे ठुल चवंदा आहियूं असां। ठुल? हा। ऐं हीअ जेकी दीवार जेकी ठहे थी इनखे भित चवंदा आहियूं असां। भित त आहे, हीअ भित त आहे बिल्कुलु, पर हीअ जेको मुख़्तलिफ़ तह आहिनि, इहे तह हिकिड़ो तह सुकंदो आहे मथां, पोइ वरी कंदा आहियो? हा, पोइ हिकिड़ो बार सुकी वेंदो आहे, वरी ॿियो बार मथां ॾींदा आहियूं आस्ते, पोइ 3 चौथे ॾींहुं बार सुके थो, पोइ इन हिसाब सां चवंदा हुआ। अच्छा हीअ भित केसि ताईं तव्हां मथे ताईं खणी सघो था? हीअ तक़रीबन मालिकनि जी मर्ज़ी आहे, पोइ 5 फुट कराइनि, 6 कराइनि, 10 कराइनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। तव्हां माना जे कॾहिं बिहारियो पंहिंजे डोर में त? डोर में बिहारींदा त असां पोइ तक़रीबन 10 फुटनि ते 12 ते बिहारींदा आहियूं। हिन में माना तव्हांजी 300 रुपया ॾियाड़ी ठही थी ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जी? हा बचे मारे कयो था? हा बचे मारे कयूं था। हिकिड़े जो कमु त न, हिकिड़ो मिटी ठाहे या खणे बाबा, हिकिड़ो भित ते चढ़ी वियो सुभाणे मथे थी वेंदी, हिन ते चढ़ी वेंदासीं, पोइ हाणे केरु हेठि मिटी ईंदो, भुला हर लहंदो चढ़ंदो त कोन भला। इन इहो इमारत साज़ीअ में नवाण ऐं जिदत जे करे हाणे मिटीअ जो कमु ख़तमु थींदो पियो वञे, जंहिं करे ओडन बि अबाणकी किर्त खे तर्क करे ॿियनि धंधनि ॾांहुं लाड़ो रखियो आहे। बाक़ी जेके कमु कनि से बि उन मां बेज़ार नज़र अचनि पिया। हुननि जे बकोल त संदन कम जी हाणे का बि अहमियत नाहे रही। अक्षय कुमार, तव्हां इहो ॿुधायो त ही कमु बि था कयो, तव्हांजी किर्त त असुली ॿी आहे न? हा, असां होॾे बिना मिटीअ जो कमु कंदा हुआसीं, हाणे उहो असांखां थिए ई कोन थो, हाणे ॿियनि कारोबारनि सां लॻी विया आहियूं। अच्छा, ॿिया कारोबार कयो था, तव्हांजो उहो धंधो जेको आहे उहो आस्ते आस्ते ख़तमु थियण जे करे हाणे ही धंधा तव्हां शुरू कया? हा। अच्छा, हिन में भला तव्हांजी रोज़ी कीअं थी मिले? सही थी मिले, कारोबार बच्चनि जो रोज़ी थी वञे, सही आहे। अच्छा, भला जेकर तव्हां भित ठाहियो आहे उते वधीक कमायो आहे या हिते वधीक पिया कमायो? हिते हींअर वैल्यू असांजो ख़तमु थी वियो आहे, नथो कम एतिरो, असांखे माण्हू चाह न था, इज़त बि घटि थी वई आहे, घटि थी आहे। हाणे पकी सिर अची वई आहे, हिनजे करे पैसा मिड़े में मज़ूरी कयूं। न पोइ कीअं तव्हांजो जेको हीअ रीत ख़तमु थींदी पई वञे, जंहिं शइ सां तव्हां सुञाणप तव्हांजी आहे उहा रीत ख़तमु थींदी थी वञे, इनखे कीअं था ॾिसो? इनखे इहो था ॾिसां, रीत हिन जे करे ख़तमु थींदी थिए त हींअर सीमेंट ॿियो टियों कमु घणो थींदो थो वञे, असांजो वैल्यू घटि थींदो थो वञे। तव्हांजो भला ही जेकी पंहिंजी ॿोली आहे उन ॿोलीअ जे अंदरि हुकूमत खे कहिड़ी तव्हां गुज़ारिश कंदो? असां मैं ईअं आमची को भी हुकूमत सार संभाल नहीं ले, आमची मेहरबानी करती, आमचे न्याणियां भी थी सब ॾाजेला भी परेशान छो, आमची हज हुकूमत कोशिश करो मन बेसने ला या जगह है या को भी अमानो दियो। बाकी मेरे आमची जो को कुम सफा रुलोड़ी कुम है, आमचे नी साडे गवर्नमेंट मन को भी वोट दूं छो, पीपी भी आमची संभाल नहीं ले, सफा में परेशान छो। मर तव्हां ॿुधायो कीअं थी ज़िंदगी गुज़रे तव्हांजी? अब असांजी ग़रीबत बि ॾाढी आहे, रोज़ी कजे न पिरावट न ग़रीबत, असां एतिरो आणूं ओतिरो खाऊं, ग़रीबत ॾाढी थी वई आहे, न को असांखे पंहिंजे पिरावट बि आहे जो त वेठा आहियूं, जिथे रोज़ड़ी लॻे किथे लॻे बि कान थी, बसि इन जिथे रोज़ी आहे त आहे, न आहे त वरी उहो ग़रीब ओतिरो आणूं ओतिरो खाऊं। पुराणे दौर में तव्हां भितियूं अॾियूं? हा बा भितियूं अॾीसीं। अच्छा। हा भितियूं हणी बि वई रोज़ड़ी असांखे, पर कमल आहे कमल न आहे, बसि कमल ते वेठा आहियूं, कमल त न आहे रोज़ी, वरी बोलो जेको भितियूं अॾींदा उहो दौर भलो हुयो या ही दौर भलो आहे? बाबा सां हो दौर भलो हो। गुलाब कीअं था गुज़ारियो ज़िंदगी? साईं ना का कुझु कोन्हे, छा कयूं, न को पोलियो न छा, असां ग़रीब आहियूं, असांजी केरु ॿुधे न। घणा तो पंहिंजी जवानी में घणा कोट अॾिया, घणो अॾुको कमु कयो? साईं घणा ॾींहं 2-3 साल थी विया आहिनि, छा ॿुधायां तोखे मां वधीक, हाणे त इहो हाल जिंदगी नाहक जिंदगी आहे। अब मन का शे गरीबन कोनी, अवे मन घर बर छड़ा दे, घर तो भला छड़ा दे बाबी शाबत समझी, पर मन ही कोनी जो हमें ये बीमार सीमार ये हुई ओ टका कोनी जो कजे हमें दवा के हूं। जरा हुकूमत जो ही घर आहे? हा बा। भला तव्हां सॼे इलाइक़े जे अंदरि ओॾको कमु कयो था, भितियूं माण्हुनि जी ठाहियो था, पंहिंजो घर पको न आहे छो भला? बसि कोन्हे, ग़रीब आहियूं। अच्छा। हा, का शइ बि न आहे, मालकियूं न आहिनि,
बसि इन जे करे बचड़ा वठूं ते बीठा आहियूं। जेतोणीक वक़्तु गुज़रण सां गॾु ओडन जे लिबास रीतनि रस्मुनि में वॾी तब्दीली अची वई आहे, पर उन्हनि जी अक्सरियत अॼु बि पंहिंजी सकाफ़त खे जारी रखियो अचे। मर्द पटको ॿधनि ऐं हेठि लाइ धोती इस्तेमालु कनि, औरतूं पड़ो ऐं गज पाइनि, पर हिन वक़्त में धोतीअ जो रिवाज कोन्हे, सिर्फ़ के पोढ़ा धोती गज पाइण जो रिवाज निकिरंदो वञे थो ऐं सलवार कमीज़ इस्तेमालु कनि थियूं। ओडनि में बि ॿिनि टिनि जे क़िस्म जा आहिनि, हिकिड़ा आहिनि ओड लाड़ी ऐं ॿिया उतरादी ओड, ऐं टिया आहिनि जेके माड़े चाज आहिनि मारवाड़ी। उन मारवाड़ियुनि जी सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे, उहे लिबास जो फ़र्क़ु आहे, रहणी कहणी कल्चर ॿोली ज़ात साॻी आहे, सिर्फ़ु लिबास जो फ़र्क़ु आहे। ऐं उतरादी जेके सलवार कमीज़ पाईंदा आहिनि, उनजी फैमिली मेंबर जेके बि आहिनि हू अञा घाघरो ऐं उहे पाइनि था, चूड़ी वग़ैरह। ओडन में राजपूतन जियां ही रिवाज सदियुनि खां राइज आहे त वेझनि रत जे रिश्तनि एतिरी क़दर जो साॻे पाड़े मां बि शादियूं कोन कनि, जॾहिं त ओडन में घण शादियुनि जो रिवाज बि आम जाम मिले थो। उत्तर ऐं विचोले जे रहाकू ओडन में ही रस्म आहे त शादीअ खां अॻु कलंदर लाल शहबाज जी ज़ियारत करणु लाज़मी आहे, न त घोट खे मेहंदी नथी लॻी सघे। अहिड़ी रीति ओडन में तलाक खे भंज चयो वञे थो। तलाक जहिड़ो मूज़ी मर्ज़ ओडन में तमामु घणो आहे, जंहिंखे ख़राब त सम्झो में आम जाम मिले थो। रस्म इहा ई आहे, 7 फेरा थींदा आहिनि, शादियूं थींदियूं आहिनि, ऐं असांजी जेका आहे मिटी माइटी पांचनि में न थींदी आहे, माना धारनि में थींदी आहे। पोइ वेंदा आहियूं, को सुठो को रिश्तो हूंदो आहे, पोइ थींदो आहे। हा, ओड ज़ात पंहिंजी माना हुजे, ओड ज़ात हुजे, मुराद माना नानी मासी इहो न हूंदो आहे असां में। पोइ उन्हनि में असां रिश्ता कंदा आहियूं। उन्हनि में असां इहे 7 फेरा थींदा आहिनि, जीअं माण्हुनि जो हूंदो आहे, मिसाल बाहि ॿारे उन फेरा थींदा आहिनि, पंडित घुराईंदा आहियूं, उहो पढ़ंदो आहे, पोइ उहो निकाह पढ़ंदो आहे असांजो। इहा ई आहे असांजी। नूंहं घर में अचे थी, घूंघट कढे थी, सोरो वेठो आहे खट ते, तुंहिंजे साम्हूं न वंदी, अञा उहे पुराणी जेके तहज़ीब आहिनि अञा बरक़रार आहिनि। अच्छा, भला शादी जा जेके संग थींदा आहिनि, जीअं असां पाण में सोट मासातनि में मुस्लमान करे था वञूं, त ईअं तव्हांजे हवाले सां ओड में उहो कीअं? न न, बिल्कुलु बि सोट बसात बारोट फुफाट जेके बि वेझा रिश्ता आहिनि, उन्हनि में असांजे धर्म में जाइज़ ई न आहे कंहिं बि हवाले सां। इवन एतिरे करे फ़र्ज़ु कयो, जेकॾहिं को सिंधी आहे हिकिड़ी ज़ात सां आहे, हिकिड़े पाड़े सां आहे, उहो पाड़ो पाड़े सां बि नथो करे सघे, छो जो उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे त बाबा जेकॾहिं ज़ात हिकिड़ी आहे, पाड़ो हिकिड़ो आहे, क़ौम त हिकिड़ी ओड थी वई, ज़ात हिकिड़ी आहे, किथे न किथे त ॾाढो हिकिड़ो हूंदो न, उन जे हवाले सां अञा उहो ज़हन में आहे। पंहिंजे बिरादरी खां कंदा ओड ज़ात में ई शादी, पर चवण जो मक़सदु इहो आहे पंहिंजी ज़ात खां हटी न कंदा बसि। ओड बाक़ी हिंदुनि जियां मुअल माण्हूअ खे बजाए दफ़नाईंदा आहिनि। सिंध में कुझु ख़ासि इलाइक़नि में ओडनि जा मक़ाम त आहिनि, पर सिंध जे रवादार समाज में मुसलमाननि ऐं ओडनि जा मक़ाम गॾियल नज़र अचनि था। कुझु रिवायतुनि मुताबिक़ ओडनि खे दफ़नाइण वक़्तु उन्हनि सां गॾु सामान पूरियो वेंदो आहे, पर तहक़ीक़ मां साबित आहे त उहे ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। गुज़ारे थो वञे मए त उन जो तव्हांजी रीत रस्म कीअं आहे? उन जो बि ईअं आहे, जीअं मौलवी तड़बड़ कराईंदा, असां में माण्हू हूंदो आहे को, उनखे तड़बड़ ॾियारे हर शइ, उन खां पोइ क़ब्रिस्तान खणी ईंदा आहियूं, उते दफ़नाईंदा आहियूं। असां दीवान साड़ींदा आहिनि, पर असां ओड जेके राजपूत आहियूं उहे असां दफ़नाईंदा आहियूं। वधि में वधि जेका असांखे एतिरी तकलीफ़ आहे क़ब्रिस्तान जी, फ़र्ज़ु कयो हिकिड़ो कराची में वेठो आहे, उहो ॿाराड़ी अचे थो 20-25 हज़ार ख़र्च करे एम्बुलेंस ते अचे थो। उते अचण खां पोइ जेके बि ॿाराड़ी जा मज़हब परस्त आहिनि, ओवरऑल न चंद माण्हू, उहे उन्हनि खे रखण बि कोन था ॾियनि, पूरण बि नथा, चवंदा बाबा तव्हां शेड्यूल कास्ट आहियो, तव्हां नॉन मुस्लिम आहियो। इहे तकलीफ़ूं असांखे पेश आहिनि। असां आला उहिदेदारनि खे, गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांजी बिरादरी खे हर हिकु ज़िले तालुके में क़ब्रिस्तान ॾिनो वञे। काफ़ी अहिड़ा केस थिया जेकॾहिं असांखे अखियुनि ॾिठा ई मिसाल आहिनि। हिकु दफ़े असां वियासीं मयत खणी, त उते इंतिहा पसंदि माण्हू पहुची विया, उन्हनि लाश असां रखे आयासीं, ॿिए ॾींहं ते उहो बेरुमी थी करे उनजा लाश कढिया विया। इहे ॾुखाईंदड़ अमल आहिनि। असां बि असल सिंधी आहियूं, सिंध जा मालिक आहियूं, ॿारनि खे सभिनि खे इज़तूं आहिनि, पर असां वेंदासीं काॾे? महिरबानी करे असांजी अपील आहे पाकिस्तान गवर्नमेंट खे त इहे असांखे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। ओडन जे वक़्तु गुज़रण सां हाणे उहा किरत नाहे रही। उन सिलसिले में पढ़ण लिखण खे शऊर जी अलामत पिणु सम्झनि था। फ़क़ति एतिरो न, पर हुननि पंहिंजे कबीले जी भलाईअ लाइ हिकु समाजी तंज़ीम पिणु जोड़े वरिती आहे। नौजवान मेहर चंद ओड सुजाग इतिहाद जो चेयरमैन आहे, जंहिंजो चवणु आहे त पाकिस्तान गवर्नमेंट खे हिकिड़ी पार्टी खे असां नथा चऊं, टोटल जेके बि पाकिस्तान गवर्नमेंट जूं सियासी पार्टियूं आहिनि,
हर पार्टी और बिरादरी खे इग्नोर कयो आहे। दीवान बि अॻु भरा आहिनि, मेंघवाड़ बि अॻु भरा आहिनि, जेके ॿियूं आहिनि कम्यूनिटी वारा जेके असांजे हिंदू कम्यूनिटी जे हवाले सां अॻु भरा आहिनि, पर असांजी और बिरादरी खे इग्नोर कयो वियो आहे। तव्हां मिनिस्टर जी ॻाल्हि था कयो, असेंबली जी था ॻाल्हायो कयो, इवन एतिरे त वाइस चेयरमैन सिटी जो बि न आहे, न को जनरल काउंसिल ते उन्हनि खां सीट मिले थी। अफेयर्स जेके बि आहिनि पंज चेक ॾेई उन्हनि खे वीचारनि खे मजबूर करे भाई 5 चेक खणो, उनखे इग्नोर कयो थो वञे। कहिड़े बि हवाले ते जेके बि असांजा PP जा, मिंजाटी जा सदर आहिनि, XYZ जेके बि दोस्त आहिनि, उहे कंहिं बि क़िस्म जी उन्हनि खे सता नथा ॾियनि, न को मंदरु ॾियनि था उन्हनि खे, न ई उन्हनि खे का इहे मुक़ाम ॾियनि था। कब्रिस्तान ओडन वटि जिते हर कबीले जियां ॿुधाइण लाइ केतिरा ई दास्तान ऐं कहाणियूं आहिनि, उते सिंध जे मशहूर किरदार लाखे फुलाणीअ जो ओडन सां इश्क हिकु लाज़वाल मोहब्बत जे किसे तौरु सुञातो वञे थो। लाखे जो ओडन सां इश्क जो किसो एतिरो त मशहूर थियो जो लाखीणे लतीफ़ पंहिंजी शाइरीअ में उन किसे खे ॻाए अमर करे छॾियो। अॼो जो ओडन सोशल ढिगर ढिलो मथिए, अॼो जो ओडन वो, अॼो जो ओडन सोशल ढिगर ढिलो मथिए, जंहिं बर वेही कन लिखो लाखे जाम सां। अॾे अॾे ओड छॾे विया भेणियूं, अॾे अॾे ओड छॾे विया भेणियूं, ओ कोॾाराई कोड जो तपिया आहिनि पट में, छिनल छज हथनि में कुल्हनि कोॾारा, छिनल छज हथनि में कुल्हनि कोॾारा, पोरे ख़ातर पंहिंजे अचनि सवारा, ओ ओड वेचारा जो त लाखा वञनि लॾियो। खो फुलाणी मशहूरु सखीब हो, ॾाढो मुड़ुस बि जंहिंखे सफ़ा सिधी लफ़्ज़नि में चऊं, ॾाढो मुड़ुस बि हो, सरकश बि हो, ऐं साॻे वक़्तु ग़रीब पोरियतनि खे पनाहूं ॾींदड़ बि हो। त उन हिकिड़ो कोट ठहिरायो ओडन खां, जेको कीड़ू कोट जे नाले सां मशहूरु थियो। त जॾहिं ओड आया, जेके मूं पहिरां ई अर्ज़ु कयो त ज़ाले मर्दे कमु कंदा आहिनि, ऐं उन वक़्त में बि कयूं, त उहो एॾो सरकश माण्हू हिकिड़ी ओॾिण ते मोहत थी पियो। पर हिकिड़ो तरीक़ो इहो आयो आहे त के सरकश इंसान किथे मोहत थी था पवनि त पोइ उहा बांह खणणु या ज़ोर ज़बरदस्ती पाण वटि वेहारणु। असांजी तारीख़ में हिकिड़ा ॿ अहिड़ा किरदार आहिनि, जीअं ॼाम तमाची नूरीअ ते मोहत थियो त मुहाणनि ते निछावर कई ॾंढ, ऐं उन्हनि खे राज़ी करे उन्हनि खे सही नमूने सां हिकिड़ो रिश्तो वठी ऐं उन कयो। त लाखे फुलाणीअ बि हिकिड़ो मुस्बत किरदारु कयो त मोहत थियणु पंहिंजी जाइ ते, पर हुन ओडन खे पनाहगाह ॾिनी, ओडन खे पाण वटि रहायो, ओडन खे राज़ी करे ऐं उन छोकिरीअ सां शादी कई, जंहिंजो नालो पेरी जे नाले सां मिले थो तारीख़ में। काफ़ी असांजे मौरखनि उनजो इहो ज़िक्र कयो आहे। त इन सिलसिले में जेके लतीफ़ साईं उहे अहसास जेके तमसीली अंदाज़ सां, ज़ाहिर त लाखो आहे फुलाणी, पर रूहानी तौर ते वरी उनजो पंहिंजे रब ॾांहुं रुजू करे ऐं हुन पेश कयूं आहिनि। उहे शेर आउं पढ़ंदुसि त जीअं ऐं असांजा दोस्त मुहक़िक़ उहो ॾिसनि त असांजे शाह साईं लाखे मुतलिक़ कहिड़े क़िस्म जा वीचार वंडिया आहिनि। लाखे लॼ खईं, लाखे लॼ खईं असां ओॾड़ियनि जी, कंदो कान ॿी अॻु विसोड़ल आहियूं, अॻई मत जा मूडल आहियूं, अॻई वीचारा आहियूं सादा सूदा सफ़ा, पोइ हू सरकश। त इहो ख़्यालु बि माना लतीफ़ साईं उहो आंदो आहे, हिकु यकतरफ़ो न आहे, माना उहो पूरो पूरो इंसाफ़ आहे उन किसे सां। उन सां लाखा लख हुआ, उन ज़ात जात के लख था थियनि, मथे था थियनि, लाखा लख हुआ, फुलाणीअ भेर ॿियो, उनजो जेको भेर हो, उनजो जेको फुलाणीअ जो उहो ॿियो, उहो सभिनी लाखनि जहिड़ो न हो, निर्वार हो, उनजो डिक्शन अलॻि हो, उनजो रूप, उनजो जेको जोप, उनजो जेको किरदारु, उनजी उहा ॿी हुई, उहो निरालो हो। लाखा लख हुआ, फुलाणीअ भेर ॿियो, आजा ओॾ थिया, पुठीअ लॻे जंहिंजे। हिकिड़ो शेर पढ़ंदुसि त
अॾे अॾे ओड छॾे विया भेणियूं, अॾे अॾे ओड छॾे विया भेणियूं, टिकाणा ई टोल पिया आहिनि पट में। उन्हनि जा आसार था ॾिसूं, दिलि झिॼी थी पए ऐं हां झुरी थो पए त अहिड़ा बि के अमूल इंसान हुआ जेके हिते रहंदा हुआ ऐं हुननि अहिड़ा कम कया, अहिड़ियूं पनाह गाहूं ठाहियूं ऐं वीचारा पोरियत मिसकीन, उन्हनि जो वॾो शान आहे। धरतीअ सां जेको जेतिरो चंबड़ियल आहे, जेतिरो चोटियल आहे, जेतिरो उन सां प्यार थो करे, उन सां हू खेॾनि बि मिटीअ सां त ठाहिनि बि मिटीअ खे, त उहो हर शइ मिटीअ सां। सो उन्हनि जी अज़मत खे सलाम आहे। ओडनि जा पोढ़ा माण्हू हाणे फ़क़ति माज़ीअ खे यादि कनि था। हुननि वटि गुज़िरियल वक़्त लाइ सारोणियूं आहिनि। हू सोचनि था त ईंदड़ वक़्तु शायदि हलंदड़ समय खां बि ॾुखियो हुजे। हू पंहिंजे मुस्तक़बिल बाबति परेशान आहिनि। साॻी तरह सां कुझु उमेद ऐं आसरा त ईंदड़ वक़्तु हुननि लाइ ख़ुशी जो सामान खणी ईंदो। फ़िलहाल ओडनि जी हालत उन्हनि भटकियल माण्हुनि जहिड़ी आहे जेके पंहिंजे असुल नस्ल जे तलाश में आहिनि। ओड जेको सिंध जो तारीख़ी ऐं जेको आहे सो रवायती पुराणो कबीलो जेको आहे, उन्हनि जी हींअर किर्त ख़तमु थींदी पई वञे ऐं जदीद मशीनरी अचण खां पोइ हिननि ओडनि जो जेको धंधो आहे, किथे किथे ओड जेके आहिनि ॿुधाइनि पिया त असां 100 मां 10% जेके हिन धंधे ते बचा आहिनि। बाक़ी ॿिया मुख़्तलिफ़ ओड जा जेके ॿारड़ा आहिनि, जेके नौजवान आहिनि, मुख़्तलिफ़ को ग्रेज ते कमु कनि था, के मुख़्तलिफ़ कमु कनि पिया। ही चवनि पिया त सिंध हुकूमत असां ॾांहुं ओडनि ॾांहुं हिकु नज़र न न्यारी आहे, जंहिंजे करे असांजो तारीख़ी पुराणो जेको कबीलो आहे दरबदरी ऐं फाकाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। असां पाण ॾिठोसीं त ही ओड जेके अॾींदड़ जेके क़ौम आहे, कबीलो आहे, उहो जा पंहिंजा घर जेके आहिनि उहे पिणु कखावा घर आहिनि। ऐं ज़रूरत न ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे हिन कबीले ॾांहुं, हिन हुनर ॾांहुं ऐं हिननि जे जेको आहे सो मुस्तक़बिल ॾांहुं, आईंदे ॾांहुं हिकु नज़र न्यारणु घुरिजे त हीउ जेको ओडनि जेको कबीलो आहे, जेकी किर्त आहे, इहा बची सघे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त। कैमरामैन इरफान ऐं परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो, KTN न्यूज़ ठारूशा।